काथे गुरु वट हिकु तुक अञा चवां हुन ते हिकिड़ो सत्संग। ओ हल जाए तू हल जाए तू हल जाए तू निकले गुरु जे दुआर। ओ हल जाए तू हल जाए तू हल जाए तू निकले गुरु जे दुआर। हल जाए तू हल जाए तू हल जाए तू निकले गुरु जे दुआर। ओ हल जाए तू हल जाए तू हल जाए तू निकले गुरु जे दुआर। हल जाए द्वारे चरता के द्वार सतगुरु कभी दे पुकारे। ओ हल जाए तू द्वारे चरता के द्वार सतगुरु कभी दे पुकारे। ओ हल जाए द्वारे चरता के द्वार सतगुरु कभी दे पुकारे। ओ हल जाए तू द्वारे चरता के द्वार सतगुरु कभी दे पुकारे। पाप निवारे दुख नाटारे। पाप निवारे दुख नाटारे। पाप निवारे दुख नाटारे। संसार सागर उतारे। संसार सागर उतारे। हो जाए तू मिल जाए तू हल जाए तू हल जाए तू हल जाए तू निकले गुरु जे दुआर। हल जाए तू हल जाए तू हल जाए तू निकले गुरु जे दुआर। ओ हल जाए तू हल जाए तू हल जाए तू निकले गुरु जे दुआर। हिकु थींदो आहे टीचर मास्तर ऐं हिकु थींदो आहे सतगुरु। मास्तर वीचारनि सां भरींदो आहे। दुनिया में हालांकि ज़रूरी आहे हिनखे चवंदा आहिनि इल्म जो अकुल। टे अकुल थींदा आहिनि, हिकु इल्म जो, हिकु थींदो आहे इताई अकुल। इताई अकुल में वरी माण्हू अहिड़ा शार्प हूंदा आहिनि जेके पढ़ियल लिखियल न हूंदा आहिनि पर मग़ज़ु ॾाढो तेज। कंहिं बि ॻाल्हि खे सॉल्व करण जे लाइ कोई गणित जी बि ज़रूरत न, या कोई बि सुवाल हुजे ईअं ॿोध सां, बुद्ध सां न ॿोध यानी कि बुद्धीअ सां हल करे। जीअं बीरबल हुयो पढ़ियल न हुयो, इताई अकुल हुयो। हिकिड़ो राजा अहिड़ो सुवाल रखियो हुयो, 9 त हुनजा मुख्य मंत्री हूंदा हुआ। सभिनि जे साम्हूं हिकिड़ो सुवाल कयईं, हीअं हिकिड़ी कारे ब्लैक बोर्ड ते हिकिड़ी लीक ठाहे छॾियईं। सभिनी खे चयईं इनखे छो बि न, हिनखे ईअं वॾो करे ॾेखार। चवनि हिनखे छो बि न, हिनखे वॾो करे ॾेखारियो न, कीअं थींदो? सभु ॼणा मुंहिंजी पिया। बीरबल आयो, चयईंसि तूं करे सघे? चयईंसि आज्ञा। हिकदमि हुन साम्हूं वॾी लकीर पाती, हिनखे नंढो करे ॾेखारियो। चयोसि नंढो करे ॾेखारियो। हुन साम्हूं वॾी लकीर पाए करे चयईंसि नंढी थी वई। इहो हिनखे चइजे कहिड़ो अकुल? इताई अकुल। हिकिड़ो थींदो आहे इल्म जो अकुल ऐं हिकिड़ो थींदो आहे इलाही अकुल। इलाही अकुल चइबो आहे अल्लाह जो अकुल। अल्लाह जे अकुल में हे अकुल न, इल्म जा अकुल न। इल्म जो अकुल वीचारनि सां भरींदो आहे। वीचारे वीचारे वीचारे
जेतिरो नॉलेज स्कूल मां कॉलेज मां यूनिवर्सिटीअ मां मिलंदो वेंदुसि वीचार वधंदा वेंदुसि ऐं इन में वरी अहंकार ॾाढो वधंदो वेंदो। जेतिरो माण्हू वधि में वधि पढ़ंदो ओतिरी अकड़ ऐं अहंकार, ऐं हिते अहंकार बिल्कुलु न, तॾहिं ई अल्लाह जो अकुल ईंदी। कंहिं संत चयो आहे धन्य है वो लोग जो प्रभु के राज्य में सबसे पीछे हैं। गुरु नानक, कबीर, रविदास, ये जेके भी संत थिया कोई अवलख न ॾिना। हुन अकुल में महत्वाकांक्षा हूंदी आहे, हुन अकुल में ॿिए खे पछाड़े करे अॻिते वधंदो आहे। और हिन अकुल में पाण खे मिटाईंदो आहे। त गुरूअ जे सानिध्य में वरी उहो अकुल जेको माण्हू खणी अचे थो इल्म जो, वीचार में, वरी गुरू वटि अची करे जेको पहिरियों ॿार कोरो हूंदो आहे, ॿार पढ़ंदो आहे, जीअं जीअं नॉलेज वधंदुसि तीअं तीअं हुनजो अंदर में वीचार वधंदा वेंदुसि, वरी फुल थी वेंदो वीचारनि में। वरी विच उमिरि में हुनखे गुरू मिलंदो आहे, वरी हुनखे निर्विचार कंदो आहे, ख़ाली कंदो आहे। तॾहिं ई वरी हुनखे अल्लाह जो अकुल ईंदो आहे, जंहिंमें हीअ महत्वाकांक्षा, इच्छाऊं, चाहूं, इहे सभ खां परे करे हिकु प्रभु जी इच्छा, सभिनी इच्छाउनि खे छॾे करे आशा एक राम की दूजी आशा सोई, हिक ही आशा, हिक ही इच्छा, पूरी सब पासे खां पंहिंजे मन खे हटाए करे हिक ही इच्छा, हिक जेके चवंदा आहिनि। हुन में त जेतिरो भरजंदो वेंदो, धन में, यश में, मान में जेतिरो वधंदो, जेतिरी शक्ति अर्जित कंदो ॿाहिरि, ऐं जंहिं कई बि आहे, पर अंदर जे में अखि ॿूटे करे ॾिसंदा, असां अंदरि खाली आहे, ऐं हिते अंदर खे भरणो आहे, हिते अंदर खे भरणो आहे, ऐं होॾे ॿाहिरी शक्ति आहे, धन जी, यश जी, मान जी, सॼी ॿाहिरी शक्ति आहे। ऐं हेॾे वरी अंदर जी शक्ति कम अंदर जी हूंदी, ॿाहिरी शक्ति चाहे तो केॾा बि करोड़ जे मरंदे, इहा ॿाहिरी शक्ति छा कंदे? जंहिं सिकंदर खे पूरी ॿाहिरी शक्ति चक्रवर्ती थियो, चक्रवर्ती यानी कि पूरे विश्व ते जिते, जीअं इंग्लैंड ते नंढड़े से मुल्क इंग्लैंड, चवंदा इंग्लैंड जे राज्य में कॾहिं सिज न लहंदो, सिज न लहंदो, यानी हिते इंडिया पूरब में सिज लहंदो हुयो त पश्चिम में सिज उभरंदो हुयो, त सिज उनजे राज में, हिते बि उनजो राज हुयो पूरब में, त पश्चिम में बि उनजो राज हुयो, त सिज हेॾो लहंदो त होॾो निकिरंदो, तॾहिं उते बि उनजो ई राज हुयो, हेॾे लहंदो हुयो होॾे चढ़ंदो हुयो, एॾी शक्ति। जिन महिल मरे पियो अंदरि बिल्कुलु ख़ाली, रुनो मां इहो जेको बि कयो त मूंखे मिलियो छा? ऐं सभिनी खे चए पियो, वेदनि खे, हकीमनि खे, डॉक्टर जेके बि हुनजा दवाऊं कंदा, मूंखे सभु 24 कलाक मूंखे जीआरियो, मां सिर्फ़ु पंहिंजी माउ खे वञी पाण खे ॾेखारियां, मां जंहिं जीत ते निकितो उहा जीत करे आया, न पहुची सघियो। आख़िर में हिकिड़ो असां अहिड़ो ध्यानु कढी जेको थोरी गुरूअ जी डहनो जी अहिड़ी महिर थी, हुन चयो हुयसि
तो ये जेको भी तू करे थो मिलंदी कुझु इस टाइम ॾिठ आख़िर जो अंत छा आहे मुंहिंजी पियो चएसि पियो मां राति जी तिलनि खे पोइ छा कनि चई अञा जी तिलनि खे पोइ छा कनि चई मां पोइ आराम कंदुसि अरे की आराम ताली मां हाणे ई कयां हिते अचो तोखे आराम हाणे ई करे जेको अथई हाणे थी इहो पोस्टपोन कॾहिं त ये इच्छाऊं पूरी न थींदे आशा कर जगमुआ आशा मरी न जा आशा पूरी नानका सच्चे से लेवला जेसि ताईं सच्चे सां लेवन न लॻंदे तेसि ताईं इच्छाऊं त पूरियूं थींदे ई कान आख़िरी में बेथा वञी अहिड़ो कमु कई जेॾी महिल मरे थो ओॾी महिल हिकिड़ो कमु करे कि भाई इहा अहिड़ी अर्थी अॼु ॾींहं ताईं कंहिंजी न निकिती आहे अहिड़ो जनाज़ो कंहिंजो न निकितो आहे जेको सिकंदर जो निकितो हथ चयो मुंहिंजे जनाज़े में हथ ॿाहिरि जो माण्हुनि खे घटि में घटि एतिरी ख़बर पई अहिड़ो सिकंदर बि जंहिंसां कुझु करण अंदरि जो ख़ाली हो ऐं वरी हाणे हीअ कथा त ईअं चए थी त उन ॾींहुं हुनजो गुरू बि चुलो छॾी गुरू बि वियो सिकंदर बि वियो सिकंदर कीअं वियो ऐं गुरू कीअं वियो गुरू वॾे स्वागत वॾे धूमधाम सां वियो गुरू अंदरि भरियल हुनखे उहा शइ मिली हुई जेकी हिते इंसानी चोले में पाइणी आहे कहिड़ी एक तू ना मिला एक तू ना मिला सारी दुनिया मिलेगी तो क्या है मेरा दिल ना खिला मेरा दिल ना खिला सारी बगिया खिले भी तो क्या है एक तू ना मिला केॾो बि अकुल मिले केॾे बि पद ते वञे लेकिन अखियूं ॿूटे अंदरि ॾिसंदे त अंदरि ख़ाली हूंदी जे दुख में माण्हू ख़ाली थी वेंदो हिकिड़ा माण्हुनि जा शरीर ईअं वधंदा आहिनि हे मुंहिंजी पहिरें थी हे जेको अॼु खां सम्झां थो 35 साल पहिरियों पहिरियां मूंखे अंदर में ईर्ष्या थींदी ईर्ष्या सम्झंदा न जलन ॿिए जे प्रति ईर्ष्या भाई हे वधीक आहे मां घटि आहियां ज्ञान हुयो कान पोइ अंदरि साड़ पचनि दुख में हाँ ख़ाली थी वेंदो हाँ जेॾी महिल माण्हू जो ख़ाली थींदो आहे ख़बर छा सां भरींदो रोटीअ सां माण्हू चवंदा आहिनि दुख में रोटी न वणंदी आहे ग़लति चवंदा आहिनि मां ॾिठो बि आहे हिकिड़ी माईअ मूंखे चयईं बाबा मुंहिंजी ससु मरी वई ऐं सभु ईअं ई सुना रोटी न खाधो राति जी मूंखे एॾी बुख जो मां पी न पई सघां लिकी करे अंदरि में फ्रिज में जेको बि पियो हपर करे खाई वई पाप त न कई मां न पाप न कई दुख में बुख वधीक लॻंदी आहे खाईंदो रहंदो आहे ऐं सुख में ऐं जेके वरी परमात्मा जो सुख मिली वञे आध्यात्मिक सुख मिली वञे हुनजो हाँ भरियल हूंदो आहे तव्हां ईअं बि वहिंवारनि ॾिसो जेॾी महिल बि ईअं ज़ाइफ़ुनि जो अनुकूल महिमान अची वञे ख़ासि करे ज़ाइफ़ा जे लाइ टेको माको अची वञे त पोइ ॾिसो ज़ाइफ़ा पुछेसि रोटी पेटी भरियल आहे ॻाल्हाइण में ख़ुशि थियण में हिनखे रोटी न वणंदसि ऐं वरी अची वञे सावरा माइट पोइ मां ॾिसंदो आहियां त हुनखे वरी न मथे सूर रोटी वधीक ई खाई ॾे
बाक़ी टेको माको ईंदुसि त पोइ हुनजी ख़बर ई न पवंदी। भेनरूं आयसि त ख़बर ई न 4 थी वञनि, शाम राति जा रोटी न खाधी, सुबुह जा 4 था थियनि। ख़ुशी जॾहिं इन वहिंवार में ईअं ख़ुशी अचे थी त अध्यात्म में जॾहिं असांखे आनंद अचणु लॻंदो, जॾहिं असांजो हाँ अंदर जो भरजंदो और हुन जो भरिजी वेंदासीं। आशा एक राम की तुझी आशा शो। हेॾा वॾा संत थी गुज़रिया जेको महावीर 12 सालनि में कुल 365 वेला रोटी खाधी, कुल 12 साल, यानी ईअं गणित लॻाए त 12 ॾींहंनि में हिकु वेलो। हाणे हुनजो केॾीमहिल 3 ॾींहं खाईंदो हुयो, केॾीमहिल 5 ॾींहंनि में खाईंदो, उहो त पोइ गणित ईअं लॻाए त हुनखे रोटी जी असली पवन आहे अंदर में आनंद, असली अहिड़ी ख़ुशी, उहो अंदरियों भराव छा सां थींदो आहे? ॿाहिरि अकुल सां न, इल्म सां न, अल्लाह जी अकुल सां, उन राम जी अकुल सां। त गुरू वटि सही गुरु जेको तथाकथित गुरु हूंदो, उहो जेको भव ऐं लोभ ॾियारे, उहो गुरु रहे। जेको चवे अञा माल वधंदी, हीअं कर, अञा सुंड मिलंदी, पैसा वधंदई, कॾहिं न पहुचे। या भव ॾियारींदी, भॻवान ॾिसई तूं, भगवान ॾिसे छा तो सही गुरु त ॾेखारींदो। भगवान तूं, ये कोई भगवान कान्हे, कोई ॾिसे ई कान थो, तूं ही दृष्टा, जेको तुंहिंजे ॾिसण वारो आहे, इहो ई कर। वो ॿाहिरि ॾेखारींदे भगवान, सचो गुरु तुंहिंजे अंदर में भगवान ॾेखारींदो। तॾहिं त अल्लाह जो अकुल तुंहिंजे अंदर में, जेको तथाकथित गुरु आहे, जेको ये लोभ ॾियारे या भय ॾियारे, भय खां तूं भॻवान खे यादि कयो त प्रेम न करे सघंदी। हालांकि माण्हू चवंदा आहिनि जिना मन भव तिना मन भाव, ग़लति अखर आहे। प्रेम तॾहिं थी सघंदो जॾहिं तोखे भाव न हुजे। ईअं ई तव्हांजे रिश्तनि नातनि में अगरि पति कंहिंखे स्त्रीअ खे भाव ॾे, अखियूं ॾेखारे, सेवा कंदसि, फुल कंदसि, उहो सम्झंदो मूंसां प्रेम थी करे पई, नथी करे। पंहिंजे ॿार खे बि जेको पीउ माउ त भाव न ॾींदी आहे, ॾिसो ॿार कीअं चुकंदो आहे माउ सां। माउ कॾहिं बि ॿार खे थिजारींदी न आहे, माउ त प्रेम ई ॾेखारींदी आहे। लेकिन अगरि माउ जेकी ॿार खे बि भाव ॾेखारे त ॿार उन सां सचो प्यार न करे सघंदो। भाव न, निर्भयता में ई त, अभयता में ई त प्रेम थींदो आहे। जिथे भाव हुजे उते प्रेम कीअं करे सघंदो? हाँ, सेवा कंदी, सभु कंदी रही, पर हृदय जो प्रेम अभयता सां थींदो आहे, जिते भाव न हुजे। त गुरुअ जो ज्ञान जेको सही गुरु आहे, उहो परमात्मा तुंहिंजे अंदर में ॾेखारींदो, तुंहिंजे ई थी। तथाकथित गुरु ॿुधाइण वारो ईअं चवंदे भॻवान जी पूजा करे, भॻवान में थी या त भव ॾियारींदे या लोभ ॾियारींदे। सचो गुरु ॿुधाईंदे त परमात्मा अथई, तुंहिंजे ई अंदरि अथई,